बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों, अॼु सबक़ 7 दर्जे 6 मां, जंहिंजो उनवान आहे वतन। निज़म आहे, पहिरें निज़म जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सम्झाणियूं ऐं सवाल जवाब। उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे लफ़्ज़ माना सम्झाणनि ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे पेच पायूं, माना मोहबत करियूं। लफ़्ज़ आहे देस, माना वतन। लफ़्ज़ आहे सजायूं, माना सिंगारियूं। लफ़्ज़ आहे कमायूं, माना मेहनतूं। लफ़्ज़ आहे वसियल, माना आबाद। पोइ लफ़्ज़ आहे वसायूं, माना आबाद करियूं। लफ़्ज़ आहे मिड़ई, माना सभई। लफ़्ज़ आहे कुड़मिन, माना हारिन। लफ़्ज़ आहे वरूह, माना विंदर। लफ़्ज़ आहे सांगिन, माना सैलानिन। पोइ लफ़्ज़ आहे सॿाझड़नि, माना ॿाझ भरियलनि। पोइ लफ़्ज़ आहे घोरियूं, माना क़ुर्बान करियूं। लफ़्ज़ आहे दौलत, माना ख़ज़ानो। लफ़्ज़ आहे बरपट, माना ऋणपट। पोइ लफ़्ज़ आहे वराणी, माना मोट या जवाब। लफ़्ज़ सुघड़, माना सलीके वारो या ॾाहो। लफ़्ज़ जीउ, माना साह या रूह। लफ़्ज़ नग़मा, माना गीत। लफ़्ज़ आहे भओ ऐं भोलो, माना डप डाव। लफ़्ज़ लालन, माना हीरनि याकूतनि। लफ़्ज़ पलर, माना बरसाति जो पाणी। पोइ लफ़्ज़ आहे वसकार, माना मींहुं। लफ़्ज़ आहे मारुन, माना झांगी। लफ़्ज़ आहे ॿोल, माना सुखन या गुफ़्ता। लफ़्ज़ आहे आस्तान, माना हंधि या माॻ। जी दोस्तों, हाणे असां नज़म जूं सम्झाणियूं लिखंदासीं। बैत पंहिंजनि सां पेच पायूं, पंहिंजो वतन वसायूं। पंहिंजो वतन वसायूं, दिलि देस सां लॻायूं। सम्झाणी। हिन बैत में शाइर चवे थो त असांखे घुरिजे त पंहिंजनि सां दोस्ती ऐं मुहबत जो हथ वधायूं, देस सां दिलि लॻायूं ऐं पंहिंजे वतन खे आबाद करियूं। बैत सावक सिरी जी सुहिणी, बैरज जूं बहारियूं। ॿाझर ऐं कणक सारियूं, पोखूं मिड़ई प्यारियूं। साईंअ कयूं सजायूं, कुड़मिन संदियूं कमायूं। सम्झाणी। हिन बैत में शाइर चवे थो त सिरी वारे इलाइक़े जी सावक सुहिणी आहे। बैराज जे करे बहारियूं लॻियूं पियूं आहिनि। ॿाझर कणक सारियूं सभई पोखूं प्यारियूं आहिनि। अलाह साईंअ हारिन जूं महिनतूं सजायूं कयूं आहिनि। बैत दिलि जी वरूह आहे, वाह वाह वसियल विचोलो। सांगिन सॿाझड़नि खे कोन्हे को भउ ऐं भोलो। ॻाल्हियूं छॾे अजायूं, अॻिते क़दम वधायूं। सम्झाणी। हिन बैत में शाइर चवे थो त सिंध जो विचोले वारो इलाइक़ो बि आबाद आहे ऐं सांगिन ऐं सॿाझड़नि खे को बि ख़ौफ़ नाहे। असांखे अजायुनि ॻाल्हियुनि खे छॾे अॻिते विख वधाइणु घुरिजे, जीअं पंहिंजी मंज़िल माणे सघूं। बैत लख वार लाड़, तोतां सिरसाह पंहिंजो घोरियूं। ॻाढ़ा जे तुंहिंजा चांवर, लालनि में तिन खे तोरियूं। हिन देस जी तूं दौलत, तुंहिंजूं लखें भलायूं। सम्झाणी। हिन बैत में शाइर चवे थो त सिंध जो लाड़ वारो इलाइक़ो बेप्यारो आहे, जंहिं तां सिरसाह घोरे छॾिजे।
उतां जा ॻाढ़ा चांवर एतिरा मुल्हाइता आहिनि जो उन्हनि खे सोन में तोड़िजे। उहे वतन जी दौलत आहिनि। बैत थधिड़ी थरनि जी वारी प्यारो पुलर जो पाणी बरपट खे बाग़ ठाहियूं वसकार जी वराणी मारुनि मिठनि सां गॾिजी ख़ुशि थी ख़ुशियूं मल्हायूं। सम्झाणी। हिन बैत में शाइर थर जी थधिड़ी वारीअ जो ज़िक्र कंदे चवे थो त पलर जे पाणीअ जे वसकारे ऋणपट ग़ैराबाद ज़मीन खे बाग़ बणाए छॾियो आहे, जंहिंखे ॾिसी थर जा माण्हू ॾाढो ख़ुशि पिया नज़र अचनि। असांखे बि उन्हनि सां गॾिजी ख़ुशियूं मल्हाइणु घुरिजनि। बैत पब खीरथर जबल जा वाह वाह अजब नज़ारा क़ुर्बन भरियूं कचहरियूं सुघड़नि जा ॿोल प्यारा महिमान नवाज़ माण्हू जीअ में उन्हनि जूं जायूं। सम्झाणी। हिन बैत में शाइर चवे थो त पब खीरथर जबल जा नज़ारा ॾाढा वणंदड़ आहिनि। उतां जे सुघड़नि जूं क़ुर्बन भरियूं कचहरियूं ऐं ॻाल्हियूं ॾाढियूं वणंदड़ आहिनि। उहे महिमान नवाज़ आहिनि ऐं हर कंहिंखे जीअ में जायूं ॾियनि था। बैत पाक आस्तां असांजो आज़ाद मुल्क आहे, इल्म ऐं अदब जो मर्कज़ आबाद मुल्क आहे। पंहिंजे फ़िदा वतन में नग़मा ख़ुशीअ जा ॻायूं। सम्झाणी। हिन बैत में शाइर चवे थो त असांजो वतन आज़ादु आहे, ही इल्म ऐं अदब जो मर्कज़ आहे जेको आबाद आहे। अचो त पंहिंजे वतन में ख़ुशीअ जा नग़मा ॻायूं। मश्क। नंबर पहिरियों, हेठिन सवालनि जा जवाब ॾियो। अलिफ़, हिन निज़म में सिंध सूबे जा कहिड़ा कुदरती भाङा ॿुधाया विया आहिनि? जवाब, हिन निज़म में सिरी, विचोले, लाड़, थर ऐं कोहिस्तान जो ज़िक्र कयो वियो आहे। बे, शाइर कोहिस्तान जे माण्हुनि जा कहिड़ा गुण ॻाया आहिनि? जवाब, शाइर कोहिस्तान जे माण्हुनि जूं क़ुर्ब भरियूं कचहरियूं सुघड़नि जूं प्यारियूं ॻाल्हियूं महिमान नवाज़ी ऐं आयलनि जो आदर भाव करणु जहिड़ा गुण ॿुधाया आहिनि। जीम, शाइर सिरी जूं कहिड़ियूं पोखूं बयानु कयूं आहिनि? जवाब, शाइर सिरी जूं हेठियूं पोखूं बयानु कयूं आहिनि। ॿाझर, कणक ऐं सारियूं। दाल, शाइर विचोले जूं कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि? जवाब, शाइर चवे थो त उहो इलाइक़ो आबाद आहे ऐं माण्हुनि खे को बि डपु डाउ कोन्हे, तंहिं करे अजायुनि ॻाल्हियुनि खे छॾे अॻिते वधण जी सलाह ॾिए थो। हे, शाइर लाड़ जे कहिड़े फ़सुल जो ज़िक्र कयो आहे? जवाब, शाइर लाड़ जे ॻाढ़नि चांवरनि जो ज़िक्र कयो आहे। वाव, शाइर थर जे बारे में छा चयो आहे? जवाब, शाइर थर जे बारे में चवे थो त थर जी वारी थधिड़ी आहे, पुलर जो पाणी प्यारो आहे, असांखे गॾिजी उन खे आबाद करणु घुरिजे। जॾहिं मींहुं वसे थो त मारू माण्हू ॾाढा ख़ुशि थियनि था, असांखे उन्हनि सां गॾिजी ख़ुशियूं करणु घुरिजनि। ज़े, पब ऐं खीरथर जबल
सिंध जे कहिड़े हिसे में अची वञनि था? जवाब, पब ऐं खीरथर जबल सिंध जे कोहिस्तान वारे हिसे में अची वञनि था। नंबर 2, हिन निज़म मां पंहिंजे पसंदि जो बंदु लिखो ऐं ॿुधायो त उहो बंदु तव्हांखे वधीक छो पसंदि आहे। जवाब, हिन निज़म मां असांखे ही बंदु पसंदि आहे। पंहिंजनि सां पेच पायूं, पंहिंजो वतन वसायूं, पंहिंजो वतन वसायूं, दिलि देस सां लॻायूं। इहो बंदु असांखे इन करे पसंदि आहे जो उन में पंहिंजनि सां मुहबत करण ऐं वतन सां दिलि लॻाए ऐं उन खे आबाद रखण जी नसीहत कयल आहे। नंबर 3, हेठियुनि लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि पलर, वसकारो, वरूंह, आबाद, आस्तान, सॿाझड़ा। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे पलर, माना बरसाति जो पाणी। जुमिलो लिखंदासीं थर जे माण्हुनि जो गुज़रान पुलर जे पाणीअ ते आहे। पोइ लफ़्ज़ आहे वसकारो, माना मींहुं। जुमिलो लिखंदासीं थर में वसकारो थींदो त थर आबाद थींदो। पोइ लफ़्ज़ आहे वरूंह, माना विंदर। जुमिलो लिखंदासीं सरसब्ज़ बाग़ दिलि जी विरूंह आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे आबाद, माना वसियल। जुमिलो लिखंदासीं अलाह साईं सदाईं सिंध खे आबाद रखे। पोइ लफ़्ज़ आहे आस्तान, माना जाइ। जुमिलो लिखंदासीं सिंध में बुज़ुर्गनि जा केतिरा ई आस्तान आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे सॿाझड़ा, माना सादड़ा। जुमिलो लिखंदासीं साॻिन सॿाझड़नि खे को बि डपु डाव नाहे। नंबर 4, इसम ऐं ज़मीर जूं 2 जिन्सूं आहिनि। नंबर 1, जिन्स मुज़किर। नंबर 2, जिन्स मुअनिस। हेठि ॾिनल इस्मनि मां मुज़किर ऐं मुअनिस धार करे खाननि में लिखो। हाणे इस्म आहिनि मुड़ुसु, ज़ाल, मर्द, औरत, छोकर, छोकिरी। जी दोस्तों, हाणे मुज़किर ऐं मुअनिस धार करे लिखंदासीं। मुज़किर आहे मुड़ुसु, मुअनिस ज़ाल। मुज़किर मर्द, मुअनिस औरत। मुज़किर छोकर, मुअनिस छोकिरी। यादि रखो त ज़मीर ख़ालिस मुतकलिम ऐं हाज़िर जा मुज़किर मुअनिस साॻिया थींदा आहिनि, जीअं आऊं, मां, असीं, असां, तूं, तव्हां, अव्हीं, अव्हां।